जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मलीर जो इलाइक़ो आहे शमसी सोसाइटी, जिते हिकु घर मां औरत ऐं संदसि 3 धीअरुनि जा लाश मिलिया आहिनि। SSP कोरंगी चवे थो त फवाद नाले जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं 3 धीअरुनि खे तेज़ धार औज़ार सां गला कपे क़तलु कयो आहे ऐं उन शख़्स जी पंहिंजी हालत बि ॻण थी चुकी ॿुधाए वञे पई, जेको हिन वक़्तु बि जिना अस्पताल में दाख़िल आहे। असां राब्तो कयो आहे SSP कोरंगी साजिद अमीर सदुज़ई साहब असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे। साजिद साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया साजिद साहब, ये वाक़या कैसे पेश आया है और क्या मामला है, कुछ इस हवाले से पता चल सका? जी जैसे आप बता रहे थे, एक फवाद नामी शख्स है जो कि एक फैक्ट्री में सेल्स मैनेजर के तौर पर, फूड इंडस्ट्री में सेल्स मैनेजर के तौर पर काम कर रहा था। उसने अपनी बेगम और 3 बेटियों को छुरी से, नाइफ से उनके गले काट के उनको मारा है और फिर अपना गला काटने की कोशिश की है, जिसमें वो शदीद जख्मी हुए और उसको हॉस्पिटल भेजा गया है। अच्छा साजिद साहब, क्या कुछ इलाका मकीन का क्या कहना है या कुछ ख़बरें आपके ज़राए से या आप तक क्या इस वक्त तक तफ्तीश में आपको क्या पता चला है कि क्या मामला था, क्यों इतना घिनौना कदम उठाया है इस बंदे ने, या इतना इंतहाई कदम क्यों उठाया है? आप देखें, ये तो अभी चीज़ें मेडिको लीगल से और फोरेंसिक एविडेंसेस से और बाकी चीज़ों से कलेक्ट करके हम किसी नतीजे पे पहुंच सकेंगे। लेकिन अदरवाइज जो अपनी बेगम और 3 बेटियों को इस तरीके से हलाक करेगा, वो कोई नॉर्मल आदमी नहीं लग रहा। शायद वो साइकोलॉजिकली इतना डिस्टर्ब था, लेकिन इस तरह की कोई रिपोर्ट या उनकी फैमिली या पड़ोसियों ने कभी नहीं की है और ना ही उनका ख्याल है कि वो इस तरह का अपैरेंटली इस तरह का लगता था। सही। अच्छा साजिद साहब, आपके करियर में ऐसे बहुत सारे वाक़यात आए होंगे, जैसे ये आज शमसी सोसाइटी में हुआ है, तो अक्सर तौर पर ये देखा गया है कि 1-2 दिन 4 दिन वो मीडिया पर वो रहता है, वो फिर अगर ये खुदा न ख्वास्ता ये बंदा भी खुद भी अगर ये इंतकाल कर जाता है और इसकी भी मौत जो है वाक़ई हो जाती है या फॉर सपोज़ ये बच भी जाते हैं, तो ये मामला जो है बस वो साइकोलॉजिकल उस पर आ जाएगा। लेकिन ऐसे वाक़यात को रोकने के लिए हमें क्या करना चाहिए? पुलिस, सिंध पुलिस क्या कर रही है? सोसाइटी को क्या करना चाहिए और रोका कैसे जा सकता है? देखिए, ये जैसे आपने बताया, इस तरह के इंसिडेंट की बड़ी सोशो इकोनॉमिकल रीजंस होती है। इकोनॉमिक्स की, जैसे अभी हमें पता चल रहा है कि शायद इसको तनख्वाह नहीं मिली थी पिछले 2-3 महीनों से, या सोशल इशू हो सकते हैं या साइकोलॉजिकल इश्यूज हो सकते हैं। तो मेनली ये चीज़ें सिर्फ पुलिस ठीक नहीं कर सकती, ओवरऑल सोसाइटी, माशरा मिलकर ये चीज़ें हल कर सकते हैं। और इसका सबसे बड़ा इम्पोर्टेंट रोल जो है वो हमारे एजुकेशन के अदारे कर सकते हैं, और इस तरह के जो हमारे हॉस्पिटल्स हैं, NGOs हैं, गवर्नमेंट के जो सोशल NGOs हैं, वो कर सकती हैं। चूँकि इस तरह के लोग जो हमारी सोसाइटी में हमारे इर्द गिर्द होते हैं, उन पर नज़र रखनी चाहिए। और जैसे साइकोलॉजिकल पेशेंट को हमारी सोसाइटी में एक टैबू लगा दिया जाता है कि ये पता नहीं पागल है, कैसा है, क्या है, तो इस वजह से आपने देखा होगा कि बहुत कम लोग साइकोलॉजिस्ट या साइकियाट्रिस्ट के पास जाते हैं। तो ये वो सारी चीज़ें हैं जिनको हम सब मिलके सोसाइटी, और इसमें मीडिया का बड़ा इम्पोर्टेंट रोल बनता है कि वो ये चीज़ें उजागर करे कि किसी को इस तरह के साइकोलॉजिकल इश्यूज का सामना करना पड़े तो वो डॉक्टर के पास जाए या साइकियाट्रिस्ट के पास जाए, साइकोलॉजिस्ट के पास जाए। और पड़ोसियों को, सोसाइटी को, फैमिली को, उस शख्स को हेल्प आउट करना चाहिए, उसकी केयर करनी चाहिए। पर ये होलिस्टिक और एक लॉन्ग डिबेट है, लेकिन ये है कि जब तक ये चीज़ें हम डिबेट नहीं करेंगे सही तो ये इशू इसी तरह एमर्ज होते रहेंगे। बहुत शुक्रिया साजिद अमीर सदुज़ई साहब, आपने हमें टाइम दिया। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे माहिर नफ़्सियात आहिनि डॉक्टर इनायत मक्सी साहब, असां सां हिन वक़्तु प्रोग्राम में गॾु आहिनि। डॉक्टर साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी सर। डॉक्टर साहब, जेके असांजा नफ़्सियाती मसइला आहिनि मुआशरे जा, उहे ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया। समाजी हालतूं, मुआशी हालतूं ॾाढियूं अबतर आहिनि, ऐं जीअं तव्हां ॿुधाईंदा आहियो ऐं ॿिया डॉक्टर्स बि ॿुधाईंदा आहिनि त जेसीं ताईं असांजूं मुआशी ऐं समाजी हालतूं नथियूं सुधरनि त ज़हनी सिहत असांजी बहितर न थी सघंदी। असांजो समाज ख़बर न आहे केॾांहुं वञे पियो। हाणे उहे हालतूं केरु बहितर कंदो, इहो बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। अॼु मलीर जे इलाइक़े शमसी सोसाइटीअ में हिकु शख़्स पंहिंजी ज़ाल खे ऐं 3 धीअरुनि खे तेज़ धार औज़ार सां गला कपे
उनखे क़तलु कयो आहे, उनखां पोइ पाण बि उन आपघात जी कोशिशि कई आहे, जेको जिन अस्पताल में दाख़िल आहे ऐं डॉक्टर्स ॿुधाइनि पिया त सीरियस उनजी कंडीशन आहे। डॉक्टर साहब, पंहिंजो मुआशिरो केॾांहुं पियो वञे, कीअं इन क़िस्म जा वाक़िया रोज़ानो, कॾहिं जेको आहे सो पुटु जेको आहे उहो पीउ खे मारे पियो, कॾहिं पीउ जेको आहे उहो औलाद खे मारे पियो, ऐं इन क़िस्म जी सूरत हाल जेका आहे पाण खे हर ॿिए चौथे ॾींहुं को न को वाक़ियो, को न को केस ज़रूरु थींदो आहे। जी डॉक्टर साहब। ॾिसो, जेको वाक़ियो अॼु थियो आहे उन में जेकॾहिं सिर्फ़ु ॿार मरनि हा या सिर्फ़ु घरवारी मरे हा त असां का हिकिड़ी ॻाल्हि चवंदा हुजूं हा, पर जेकॾहिं उहो माण्हू पाण खे को नुक़सान न पहुचाए हा त उहा ॿी ॻाल्हि हुजे हा। बदकिस्मती हिन मुआशिरे जी इहा आहे त ॿोड़ो अंधो ऐं गूंगो आहे। अहिड़े मुआशिरे में जेको न ॾिसे थो, न ॿुधे थो, न जवाब ई ॾिए थो, उते जेको माण्हू सम्झे थो त मां एतिरो बेवस आहियां, एतिरो मां मजबूर आहियां ऐं मूं वटि मुंहिंजे वस में ॿियो कुझु बि न आहे, त पोइ असांखे हीअं ॾिसणु घुरिजे त उहो माण्हू शऊरी तौर ते जीअण जी जेतिरी बि कोशिशि करे सघियो हूंदो, हुन में जेतिरी बि पंहिंजे किरदार में वित, कुवत, ताक़त ऐं पंहिंजे तालुक में ॿियनि माण्हुनि सां जेतिरी बि रविश में हू गुंजाइश पैदा करे सघियो हूंदो, शायदि हुन कई हूंदी। असां घणो त हुनजे बारे में नथा ॼाणूं, पर जेको ॼाणूं था उहो ई हियां ॾारींदड़ आहे त को माण्हू पंहिंजे हथ सां पंहिंजे बचनि जो गलो हिकिड़े तेज़ धार औज़ार सां कटे थो। मूंखे नफ़्सियाती तौर ते इहो बयानु कंदे ई हिकिड़ो अहिड़ो अज़ाब सहणो पवे थो। रुॻी सोचे ॾिसो त उहो माण्हू सम्झे थो त मूंखे हिननि ॿारनि खे जेके संदसि औलाद आहिनि, न्याणियूं आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं ज़िंदगीअ जे हिन अज़ाब खां आजो करिणो आहे त जेतिरो जल्दी ऐं तेज़ रफ़्तारी सां करे सघां कयां। ऐं पोइ हू पंहिंजे जीवन साथी सां बि साॻियो रवैयो रखे थो ऐं अंत में पाण बि सम्झे थो त मां पाण खे बि संभालण ऐं पालण जहिड़ो न आहियां ऐं हू पंहिंजो बि सिर खणे थो। उहा ॿी ॻाल्हि आहे त बची वञे थो, छो त कंहिं बि औज़ार सां जेको कटींदड़ औज़ार आहे उन सां घणो करे माण्हू बची वेंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, हालांकि प्लान त उहो कंदा आहिनि, पर मुश्किल ई हूंदो आहे, उहो ॾाढो मुश्किल हूंदो आहे। मतिलबु इहा ट्रेक करण जी सफ़ा मक़सदु जेको आहे उहो सफ़ा सादो आहे। माण्हू सम्झे थो त मां पंहिंजा ॿार नथो पाले संभाले सघां, मुंहिंजा ॿार हिन मुआशिरे में सुखिया सवला न थी सघंदा, इन खां मुआ भला आहिनि। मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो जीवन साथी हिन ज़िंदगी में मूंखां सवलो सुखियो न थी सघियो, इन्ही ज़िंदगीअ खां संदसि मौत बहितर आहे। मां इन्हनि माण्हुनि लाइ न जी सघियुसि, मां इन्हनि माण्हुनि लाइ कुझु न करे सघियुसि, मुंहिंजे वस में कुझु बि न हो। इन्हनि जो त इहो अंत आंदुमि, हाणे मूंखे पाण खे बि रहण जो को हक़ कोन्हे ऐं मां बि इन्हनि सां वञी थो गॾिजां या वञी मिलां। सही। अच्छा डॉक्टर साहब, असां वटि डॉक्टर्स बि मौजूदु आहिनि, इदारा बि आहिनि। सरकारी सतह ते ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं त असां वटि सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी बि आहे। साइकोलॉजी जे हवाले सां जेका सिंध हुकूमत दावा कंदी आहे त असां कम बि कयूं पिया ऐं मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूट्स बि आहिनि। त हाणे जॾहिं इन क़िस्म जूं शयूं थियनि थियूं त पाण इन खे हिकु त ॿिनि हुननि में जेकॾहिं ॾिसूं त वधीक सवलो थींदो त असां पहिरियां त इन खे सम्झूं था त इहो मुआशी तौर ते माण्हू परेशान हुयो, जंहिं पाण खे बि मारण जी कोशिशि कई, टिनि धीअरुनि खे बि मारण जी कोशिशि कई ऐं ज़ाल खे बि मारे विधाई। त हाणे उहो सवाल हिते पैदा थींदो आहे त जेकॾहिं हू सिर्फ़ु पाण खे मारे हा त मुमकिन आहे त हुन जूं धीअरूं ऐं हुनजो जेका घरवारी आहे त उहा कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे न। त या वरी थी सघे थो त इते को ॿियो मामिलो हुजे ऐं को ॿियो इन जो कारण हुजे जेको असां वटि न को असांजी अफ़सोस सां न को पुलिस जेका आहे पंहिंजे जांच में आणे सघे थी ऐं वाक़िया थियनि था, कुझु ॾींहंनि ताईं मामिलो हले थो, वरी उहे माठारजी वञनि था, ठापुर अची वञे थी। त इन जा जेके रीज़न्स आहिनि उहे सोशियो इकनॉमिक त ज़रूरु आहिनि, पर मुमकिन आहे कि ॿिया हुजनि, जीअं ऑनर किलिंग आहे या मुख़्तलिफ़ मामला थियनि था, त इन क़िस्म जूं शयूं बि त पैदा थी सघनि थियूं। हाँ, इहो बिल्कुलु आहे, इन खां मूंखे त कोई इनकार कोन्हे। ॾिसो, मां बेसिक में वेंदुसि, मां जॾहिं बि
अर्ज़ कंदुसि को बि अहिड़े मामले ते जेको आम माण्हू ॿुधंदो जी त उते मां पहिरीं शुरूआत अलिफ बे खां कंदुसि ऐं सही। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन मुआशिरे में सभ खां वधीक हिन वक़्तु जेको मसइलो दरपेश आहे आम माण्हुनि खे ग़रीब गुरबे खे उहो पंहिंजे पेट गुज़र ॿ कपिड़ा ऐं छत आहे सही सिहत अञा परते आहे इहे बुनियादी ज़रूरतूं पूरियूं थियनि पियूं थियूं माण्हुनि जूं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे सिर्फ़ु रुॻी 24 कलाक गुज़िरियल जेकॾहिं मां चवां त उन में मूं सिंध जे 3 ज़िलनि जे अंदरि ट्रेवल कयो आहे ऐं मां सिंध जे 3 ज़िलनि में उन्हनि जायुनि ते वियो आहियां जिते तमामु घणा माण्हू जेके आहिनि से उहे पंहिंजा अछा छॾे ॿाहिरि रस्तनि ते अची वेठा आहिनि सही यार माण्हू निंधणको आहे असांखे मञणो घुरिजे मां कंहिंजी बि हुकूमत जो बि नालो न खणंदुसि मूंखे त हाणे सच इहो आहे त ज़ाती तौर ते डॉक्टर इनायत मक्सी खे कंहिं बि हुकूमत जो नालो खणंदे बि शर्मसारी थिए थी सही सही बिल्कुलु सही त अच्छा डॉक्टर साहब आख़िरी सुवाल पुछंदुमि मुख़्तसर जवाब ॾिजो त जेके हुकूमतूं आहिनि उहे न मईशत संभाले सघनि पियूं असांजी मईशत जो ॾेवालो निकिरंदो वञे पियो ऐं समाजी हालतूं ख़बर नाहे केॾांहुं पियूं वञनि समाज ख़बर नाहे केॾांहुं पियो वञे त इन क़िस्म जी सोसाइटीअ खे कीअं सही रुख ते आणे सघिजे थो सही दग ते कीअं आणे सघिजे थो त जॾहिं इहे मामला सभु वञी सिधा थियनि सियासत ऐं सियासत निज़ाम खे इंतिज़ाम खे जेसिताईं सिधो न कंदा माण्हू तेसिताईं माण्हुनि जो मौत ईअं थींदो रहंदो नफ़्सियाती तौर ते इन जो जेको हल आहे उहे जेके इलाज मुआलजे जूं ॻाल्हियूं आहिनि उहे उन्ही मुआशिरे में तॾहिं थी सघंदियूं आहिनि जंहिं मुआशिरे जो पेट भरियल हुजे जंहिं मुआशिरे खे 2 जोड़ा कपिड़नि जा हुजनि हिकिड़ी छत मुयसर हुजे ऐं माण्हू पंहिंजे रोज़गार सां हुजनि इज़त नफ़्स उन्हनि जी बरक़रार हुजे उन्ही खां पोइ उन्ही माण्हू जे ज़हनी नफ़्सियाती बीमारीअ जो या अहिड़ी बीमारी जो जंहिंमें हू साड़ कीने या पंहिंजे बोज़ में का अहिड़ो अमल कुधो अमल करे थो विझे त उन्ही जे इलाज जो सवाल पोइ पैदा थिए थो पहिरीं हू शयूं आहिनि वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो ॾींदा इजाज़त अलाह निगहबान